بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على اشرف الانبياء والمرسلين وعلى بيت الطيبين الطاهرين المعصومين. अम्मा बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजे गुफ्तगू खे अॻिते वधाईंदे फ़िक़े में रोज़न जे अहकाम जे बारे में टियों दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियां। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी जेका गुफ्तगू रोज़न जे वजूद थियण जे शराइत जे बारे में आहे, उन ॿिनि शराइतुनि खे बयानु कयोसीं। अॼु टीं शर्त आहे, उन जे लाइ रोज़ो रखणु उन जे लाइ ज़रर ऐं हर्ज जो सबबु न हुजे। यानी रोज़ो रखण जे करे उनखे एतिरी तकलीफ़ न हुजे जो एतिरो ज़रर ऐं नुक़सानु थिए जेको नाक़ाबिल बर्दाश्त हुजे, जेको आम तौर ते बर्दाश्त नथो कयो वञे। इन ज़मीन में मोमिन जे लाइ चंद अहम तरीन मिसालनि सां गॾु बयानु कंदासीं, उहो बयानु करण जी कोशिशि कंदासीं, जंहिंजे ज़रिए सां ज़रर ऐं हर्ज जी माना ऐं उन जा मसादिक वाज़े थी वञनि, जंहिंजी रोशनी में हू पंहिंजो वज़ीफ़ो अंजाम ॾेई सघनि। सभ खां पहिरियां आहे त उहो मरीज़ जंहिंजे लाइ रोज़ो रखणु बीमारी जे तूलानी या वधी वञणु या बीमारी जे शिदत या कंहिं ॿिए मर्ज़ जे लाइक़ु थियण जो ख़तरो हुजे त उनखे इजाज़त आहे हू रोज़ो छॾे ॾे, यानी रोज़ो न रखे। लेकिन मयार हीअ आहे त हिन खे बीमारी जी सूरत में दर्द ऐं तकलीफ़ एतिरी हद ताईं हुजे जंहिंखे आम तौर ते बर्दाश्त नथो कयो वेंदो हुजे। उन सूरत में हू रोज़ो छॾे सघे थो। जीअं ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे या दिलि जो मरीज़ आहे या शुगर जो मरीज़ आहे, अहिड़े क़िस्म जा ॿिया अफ़राद रोज़े खे छॾे सघनि था। इन शर्त सां उन जे लाइ रोज़ो रखणु ज़रर ऐं नुक़सान जो जेको नाक़ाबिल बर्दाश्त हुजे त उहो रोज़ो छॾे सघनि था। अगरि ईंदड़ माह रमज़ान मुबारक ताईं अगरि हू क़ज़ा करण ते क़ादिर थी वञनि त हू क़ज़ा कनि। अगरि ईंदड़ माह रमज़ान ताईं क़ज़ा करण ते क़ादिर न थियनि त हू क़ज़ा न कंदा, बल्कि हर रोज़े जे बदिले में हिकु मुद ताम फ़क़ीर खे ॾींदा, यानी उहो तक़रीबन मुद ताम 750 ग्राम थिए थी। इन शर्त जे ज़मीन में ॿी मिसाल जेका हामला औरत जे लाइ आहे, हिन खे बि रोज़े छॾण जी इजाज़त आहे। अलबत्त हिन जी तफ़सील हीअ आहे त अगरि उन औरत जो हमल 8 या 9 महीने जो हुजे, उन अगरि रोज़ो रखे थी, उन औरत जे लाइ नुक़सानकार आहे या ज़रर, या ॿार जे लाइ जेको नुक़सानकार आहे ऐं ज़रर आहे। अगरि हू जेका उहा औरत रोज़ो छॾे सघे थी, पोइ जेका उन रोज़े जी क़ज़ा कंदी ऐं हर हिकु रोज़े जे बदिले में फ़िदियो ॾींदी, यानी हिकु मुद ताम फ़क़ीर खे ॾींदी। इन सूरत में जॾहिं हमल 8 या 9 महीननि जो हुजे। लेकिन अगरि हमल पहिरें इब्तिदाई महीने जो आहे, इंतिहा खां वठी 7 महीने जे आख़िर ताईं जो अमल आहे, अगरि उहा बि औरत उन जे लाइ रोज़ो रखणु नुक़सानकार आहे अगरि रखे थी, या ॿार जे लाइ को नुक़सानकार आहे, त उहा बि औरत रोज़ो छॾे सघे थी। उन जे लाइ फ़क़ति जेका आहे उहा औरत फ़क़ति रोज़े जी क़ज़ा कंदी, फ़िदियो वग़ैरह या कफ़ारो उन ते कोन्हे को। अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाणी ते पहुती। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।